चौथी खुटी खणई छाजे लाइ तूं पंहिंजी ज़िंदगी जो वाइंड अप करणु चाहीं। तूं त उचाइणे जी ॻाल्हि थो करीं पर असांखे टच बि कंदे त वार वार मां धूंहां निकिरंदई। चवे रेस गुलाम अहमद बूहड़ सऊदी अरब मके वारो, इहो यादि रखजां पुट, असां में हिकिड़ी ख़राबी बि अथई, जे यकीन नथो अचई त चखे ॾिस। अॼु ताईं असां सां जंहिं बि उचायो आहे उनखे कंहिं बि न बचायो आहे। पोइ तुंहिंजा वकील हुजनि, जज हुजनि या मुल्क जो वज़ीर आज़म, सदर छो न हुजे, सदर छो न हुजे। हला थो पराए ख़र्च ते नशा करण वारो, पंहिंजे पैसनि ते कॾहिं थरो बि न पीतो अथव। असां वटि अचो त इंग्लिश ऑर्डर कयो, पाण तव्हां वटि अचूं त चवंदा आहियो असां पीअण छॾे ॾिनो आहे। हला अथव मुफ़्त जो नशो करण वारो, केॾो न पंहिंजो पैसो प्यारो अथव, रुगो मुफ़्त जे नशे ते गुज़ारो अथव, रुगो मुफ़्त जे नशे ते गुज़ारो अथव। असांजी जागीरानी ज़ात तो सिर्फ़ ॿुधी आहे पर ताक़त जो अंदाज़ो न लॻायो हूंदई। जे भुलिजी बि अटकंदे त उबतो लटकंदे, पोइ हर कंहिंजे साम्हूं शोबाज़ी घटि कंदे। चवे अली हैदर जागीरानी कराची मेमार वारो, छो जो असां खानदानी नवाब आहियूं, सिधे लाइ जीअ में जायूं, बाक़ी टेड़े लाइ बारूद आहियूं। पोइ ख़बर पवंदई त असां केरु आहियूं। असां जागीरानी बबर शेर आहियूं, बबर शेर आहियूं।